सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा। जी नाज़रीन, ये ख़ूबसूरत सिलसिलो जारी सारी आहे ऐं असां सां गॾु असांजा जजिस बि मौजूदु आहिनि ऐं ॾाढे गौर और फ़िक्र सां इहो ॿुधी रहिया आहिनि। हिन महिल ताईं जेके दोस्त आया, बाबर साहब तव्हां छा था सम्झो त तव्हां हिन खां पहिरियां जिते आया हुओ हिते शुरूआति में जी सभिनी दोस्तनि खे ॾिठव, हुननि जी बॉडी लैंग्वेज कीअं हुई? एक्चुअली उन्हनि जी बॉडी लैंग्वेज मां काफ़ी दोस्तनि खे मां इहो ॾिठो आहे त हेज़िटेड आहिनि, उन्हनि में हेज़िटेशन आहे, कोई हिकिड़ो ख़ौफ़ आहे। हथा की हीअ शइ हिकिड़ी जंहिं असां हिन प्लेटफॉर्म ते मौजूदु आहियूं, KTN जे प्लेटफॉर्म तां इहो जेको प्रोग्राम करे रहिया आहियूं, सना खाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2, इन में दोस्तनि खे छो त जेके नेक्स्ट सीज़न में दोस्त अची चुका आहिनि, जेके कैंडिडेट्स अची चुका आहिनि, जिन परफॉर्म कयो आहे, ॾिसो ज़िंदगी जो तजुर्बो थींदो आहे। तव्हां हिकिड़ो दफ़ो कामयाबु न थींदा, लाज़िम आहे तव्हां कोशिशि वठंदो नेक्स्ट टाइम, अञा बि न त नेक्स्ट टाइम। बहरहाल मां काफ़ी दोस्तनि मां मुतमईन आहियां, बाक़ी सिलसिलो हले थो, ॾिसूं त छा थो थिए। इंसान सिखंदो हमेशह ग़लतियुनि मां ई आहे, ग़लतियूं जेका आहे सो जॾहिं सुधारबियूं आहिनि पोइ मंज़िल माण बि आहे। ईअं कंहिं चयो आहे न त समुंड सभिनी जे लाइ साॻियो हूंदो आहे, को उन मां मच्छियूं पकड़ींदो आहे, को उन मां माणिक मोती ॻोल्हे वठंदो आहे, कंहिंखे सिर्फ़ु खारो पाणी नसीबु थींदो आहे। ईअं ई असांजे अंदर में जेको मौजूदु हूंदो आहे उहो ई इज़हार जी सूरत साम्हूं ईंदो आहे। अगरि इज़हार पुख़्तो हुजे ऐं मोहबत भरियो हुजे त पोइ उहो यकीनन मानाइतो बणिजी वेंदो आहे ऐं साफ़ पवंदो आहे। माशाअल्लाह। त ॾिसंदासीं त असांजो अॼु जो ॿियो दोस्त केरु आहे ऐं छा ॿुधाए रही आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे दादा? सदाम हुजूरी। सदाम हुजूरी। किथां आया आहियो? शहदाद कोट। शहदाद कोट खां। पहिरियां कॾहिं मुक़ाबले में शामिल थिया आहियो? नसीब। पहिरियों दफ़ो आहे। बिस्मिल्लाह। ही अखियूं शलग़बी बनजे आदो हुजन, ही अखियूं शलग़बी बनजे आदो हुजन, तम ख़त्म थी वञे सिर्फ़ दीदार में, दिल रुबा जे सदन दरजो हो दरबान थी, दीदवे हाविजी बस यको यार में, ही अखियूं शलग़बी बनजे, कुर्ब दर्ज दरजो सदाए कुतो हो, कुर्ब दर्ज दरजो सदाए कुतो, मां हुजा साईं जन जे शहर में सुतो हो, मां हुजा साईं जन जे शहर में सुतो, लोक ॾेगी लतूं पियो लताड़े भलीगी, मस्त हूं तू निगाहों पजे यार में। ॿियो कुझु ॿुधायो, ॿियो कोई नात ॿुधायो। छड़ो रड़ियूं न हुजनि, कुझु क्लासिकल, कुझु अहिड़ो कुझु आहे जंहिंमें कुझु ख़बर पवे तव्हांजे गले में छा आहे, कुझु क्लासिकल, नीम क्लासिकल कुझु अहिड़ो ॿुधायो। छा लिखां मां मुस्तफ़ा जे शान में, माशाअल्लाह शान सारो वाबयो क़ुरबान में, छा लिखां मां। माशाअल्लाह माशाअल्लाह, क्या बात। वरी महिरबानी, तयारी कयो, इंशाअल्लाह ॿिए दफ़े हाणे हिते गॾु हूंदासीं। अच्छा, इश्क जी आज़ान सभु कंहिंखे ॿुधण में न ईंदी, वफ़ा जो वज़ू परहेज़गारी करणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। इन जे लाइ नफ़्स ते पेर रखी दिलि जे हुजरे में वज़ीफ़ा करणा पवंदा आहिनि, इहे वज़ीफ़ा ई इज़तूं ॾियारींदा आहिनि। त इन्हनि वज़ीफ़नि जी सूरत सना बि थींदी आहे। हींअर वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। सना खां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2 में ॾिसंदा रहो
सना खां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2। सना खान मुस्तफ़ा, 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 सना खान मुस्तफ़ा। एक भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था सना खां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने। ऐं असां सां तावन हासिल आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। हीउ सिलसिलो जारी आहे ऑडिशन्स जो, ऐं तव्हां बि यकीनन इन्हनि ख़ूबसूरत आवाज़नि मां मुस्तफ़ीज़ थींदा हूंदा, तव्हांजे समाअतुनि खे सुरूर मिलंदो हूंदो। ॾिसूं त अॼु जो असांजो ॿियो दोस्त कहिड़ो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे अदा? मोहम्मद हुसैन साहब, मोहम्मद हुसैन। किथां आया? ज़िला कुंवर शहदादपुर। शहदादकोट खां। पहिरियां कॾहिं मुक़ाबले में शामिल थिया आहियो? जी काफ़ी मुक़ाबलनि में ऐं थिएटर जो प्रोग्राम हर साल कंदा आहियूं पंहिंजो रमज़ान शरीफ़ में ट्रांसमिशन में। हींअर तव्हांखे ॿुधण जे लाइ जज मौजूदु आहिनि ऐं उहे ई तव्हांजो फ़ैसिलो कंदा तव्हां अॻिते अॻे राउंड में वेंदा या न वेंदा। बिस्मिल्लाह। चौथा हर घर हकीमन दे मुखे खणो जाग थी दुस मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी भी दवा कान आ बस मदीने दे मुखे घुमाए अचो हो मुखे अल्लाह में उम्मीद आ घणी मां मदीने दे वेंदुस कंदो रब धणी मुखे अल्लाह में उम्मीद आ घणी मां मदीने दे वेंदुस कंदो रब धणी जेके हिन साल माण्हू मदीने अचन तिन साम्हूं जो बि नालो लिखाए अचो मुझे दर्दन जी भी दवा कान आ बस मदीने दे मुखे घुमाए अचो। माशाल्लाह तमामु बहितरीन मोहम्मद हुसैन साहब। इन खां अलावा ॿियो छा यादि आहे तव्हांखे? बस ई माशाल्लाह क्या बात है। छा यादि आहे तव्हांखे? काफ़ी माशाल्लाह सिंधी नातूं उर्दू थोरो हिकिड़ो अस्थाई अंतरो सिर्फ़ु अस्थाई ॿुधायो असांखे, अस्थाई ऐं संचाई बसि। बिन वञी ॿिया दर पिनिया पर आऊं जे आ
आसरे आऊं अभाजे आसरे या रसूल अल्लाह अभाजे आसरे बिन वनी ब्या दर पिनिया पर आका वहाँ जे आसरे। वाह क्या बात है मोहम्मद हुसैन माशाअल्लाह। हाँ सिखिया वरिती आहे पहिरें कंहिंखां? बस काफ़ी उस्तादनि खे ॿुधंदा हुआसीं। साईं सुल्तान अब्दुल मजीद सुल्तानी साहब सां मुंहिंजो घणो झुकाव आहे। साईं वारनि सां झलक महसूस थी जी हा, माशाअल्लाह। साईं वारनि सां काफ़ी कमु कयो आहे, काफ़ी टेलीविज़न ते हुते हर ज़बरदस्त। तव्हां इंशाल्लाह वेटिंग कयो, ठीकु ॿिए राउंड जे लाइ तयारी कयो। तमामु ख़ूबसूरत आवाज़ जंहिं जेका आहे न लूआ कांडार जी वेंदी आहे, अहिड़ो आवाज़ हुयो। ॿिए राउंड में शामिल आहियो तव्हां, माशाअल्लाह। चवंदा आहिनि त सफ़र कंहिं इंसान जी मोहबत जो हुजे या रब तरफ़ प्यार जी हिजरत हुजे, मुसाफ़िर उहो ई क़बूल थींदो आहे जेको हिकु दर जो हुजे, ऐं उहो दर आहे दरे मुस्तफ़ा सल्ली अला। इन ई दरे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना जे लाइ ॾिसूं त असां सां केरु शामिल आहे। अस्सलाम वालेकुम। सलाम। छा नालो आहे? ज़ुहैब अहमद। किथां आया आहियो? करीमी रो। तयारी कीअं? तयारी सुठी आहे। ॾिसंदासीं, जज तव्हांखे ॾिसंदा ॿुधंदा ऐं पोइ तव्हांजे लाइ फ़ैसिलो कंदा। अल्लाह मिठा अल्लाह, 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 अल्लाह मिठा अल्लाह। हर चीज़ में तू आही, हर कैम सना तुझी, हर चीज़ में तू आही, हर कैम सना तुझी। तस्बीह लेती पई, तस्बीह लेती पई, हर जाए खुदा तुझी। अल्लाह मिठा अल्लाह, अल्लाह मिठा अल्लाह, अल्लाह मिठा अल्लाह, अल्लाह मिठा अल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। तमामु सुठो। तव्हां थोरी तयारी कयो, तव्हांजे गले में ख़राश भी फील थिए थी ऐं थोरो आवाज़ मिसमैच थो बीहे, तो तव्हां आवाज़ जी सेटिंग कयो, थोरो मैचिंग सां बीहारियो। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम इंशाल्लाह ज़रूरु तव्हांखे। ये ख़ूबसूरत महफ़िल जारी आहे। इन ख़ूबसूरत महफ़िल में सना ख़ानी जे लाइ ॾिसूं त असां सां अॻिलो दोस्त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। छा नालो आहे? फराज अली। किथां आया आहियो फराज़? शहदादकोट। शहदादकोट खां। शहदादकोट खां काफ़ी दोस्त आया आहिनि। तयारी कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह। जजिस तव्हांखे ॿुधण लाइ मुंतज़िर आहिनि। बिस्मिल्लाह। मौजा का तुझे जुल्फन जो भी रंग का रोआ, मौजा साईं तुझे जुल्फन जो भी रंग का रोआ। सारे कुरान जे हर पर, सारे कुरान जे हर पर जो भी रंग का रोआ। मौजा साईं तुझे जुल्फन जो भी रंग का रोआ।
खयो रब रात जो कसमा तुझे कुंडड़ने जे करे माशाअल्लाह। छो तराणा रात माशाअल्लाह बेटा माशाअल्लाह, क्या बात है। थोरो खायो पियो ऐं दम लगायो थोरो, माशाअल्लाह। कोई फिफड़नि जी वर्जिश वर्जिश बि कंदो कर बाबा, क्या बात है, दम थोरो कचो, माशाल्लाह माशाल्लाह। माशाअल्लाह। हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े ब्रेक जो। सना खां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2 में त ॾिसंदा रहो सना खां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2। सना खान मुस्तफा, 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 सना खान मुस्तफा। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भली कर चऊं था सना खां मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2 में असां सां सहकार हासिल आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। त ॾिसंदा रहो सना खां मुस्तफ़ा सीज़न 2 ऐं इहो सिलसिलो जारी आहे। असां सां गॾु असांजा जजिस शामिल आहिनि ऐं मां चाहींदुमि त आगा बाबर साहब कुझु असांखे थोरो तरन्नुम में लय में कुझु ॿुधाए वठनि। हमारी इजाज़त सर, हमारी इजाज़त। खुदा का जिक्र करे जिक्र मुस्तफा ना करे, खुदा का जिक्र करे जिक्र मुस्तफा ना करे, हमारे मुँह में हो ऐसी जुबान, खुदा ना 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 करे, खुदा का जिक्र करे जिक्र मुस्तफा ना करे, हमारे मुँह में हो ऐसी जुबान, खुदा न करे, खुदा का जिक्र करे जिक्र मुस्तफा न करे, दर रसूल पे ऐसा कभी नहीं होता, दर रसूल पे ऐसा नहीं होता कि कोई सवाल करे और वो अता न करे, हमारे मुँह में हो ऐसी, हमारे मुँह में हो ऐसी जुबान,
खुदा ना करे, खुदा का जिक्र करे, जिक्र मुस्तफा ना करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छा त आवाज़ में सोज़ कमाल है, माशाल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो रूहानी रंग आहे तव्हां में। कंहिंजी आवाज़ खे ॿुधी करे वाक़ई अगरि ख़ुदा यादि अची वञे त इहा उन ते अता आहे। अल्लाह पाक तव्हां जूं अताऊं करे छॾींदो, जेके आहिनि उन जूं अताऊं तव्हां ते हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदियूं। हिन सिलसिले खे जोड़ियूं था उतां ई जितां टोड़ियो हुयोसीं त असांजी ऑडिशन जारी आहे। ॾिसूं त असां सां हींअर केरु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे? उषा करण। उषा, किथां आया आहियो? कंडियारे। कंडियारो खां, काफ़ी परे खां आया आहियो। छा तयारी मुकमिल आहे? पहिरियां कॾहिं नात चई आहे? पहिरियों दफ़ो आया आहियो? बिस्मिल्लाह। तो सिका महबूब जे मां मुल्क वञण लाइ, तो सिका महबूब जे मां मुल्क वञण लाइ, महबूब मोहम्मद जे घिटे हुन में घुमण लाइ, महबूब मोहम्मद जे घिटे हुन में घुमण लाइ, तो सिका महबूब जे मां मुल्क वञण लाइ, महबूब मोहम्मद जे घिटे हुन में घुमण लाइ, महबूब मोहम्मद जे घिटे हुन में घुमण लाइ। मिसकीन आया मूंखे को ज़र माल कोन्हे को, मिसकीन आया मूंखे को ज़र माल कोन्हे को, पोइ बि तयार वेठो आहियां मदीने ॾे हलण लाइ, महबूब मोहम्मद। माशाल्लाह बेटा, माशाल्लाह, क्या बात है, माशाल्लाह। तव्हांजी प्रोनाउंसिएशन सम्झ में नथी अचे, ठीकु आहे न, छो त ही कमु आहे न बाबा, प्रोनाउंसिएशन, तलफ़ुज़ अल्फाज़ तव्हांजो नक मां आवाज़ घणो थो अचे सम्झ में। असांखे गले जो कमु आहे, तव्हां गले मां पढ़ो इहा शइ। बहरहाल असां दुआ गुआयूं तव्हांजे लाइ, अलाह ताला तव्हांखे तरक़ी अता कंदो। इंशाल्लाह नेक्स्ट सीज़न में तव्हां कोशिशि ज़रूरु कजो। तयारी कयो ऐं पंहिंजो उचार बहितर कयो। चवंदा आहिनि त दुनिया जी तलब सां रब नाहे मिलंदो, पर रब जी तलब सां दुनिया बि मिलंदी आहे त उक़बा बि मिलंदी आहे। ऐं इन जे करे शायदि चयो वियो आहे त जंहिंजो रब तंहिंजो सभु। ऐं इन रब खे राज़ी करण जे लाइ असीं हिते सभु मौजूदु आहियूं सनाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में। ॾिसूं त हींअर सनाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो केरु महिमान आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे? मुजीबुर रहमान। मुजीबुर रहमान, किथां आया आहियो? रानीपुर खां। तयारी मुकमिल आहे? पूरे एतमाद आहियो? रिलैक्स थी करे जजिस तव्हांखे आराम सां प्यार सां सम्झाइनि बि था, तव्हांखे चवनि बि था, त ॾाढो रिलैक्स थी करे असांखे ॿुधायो, असां ॿुधण जे लाइ मौजूदु आहियूं। ऐं पोइ तव्हां नेक्स्ट राउंड में वञो, ठीकु आहे? मुझ खता कार सा इंसान मदीने में रहे, बन के सरकार का गुलाम मदीने में रहे। याद आती है मुझे अहले मदीना की वो बात, याद आती है मुझे अहले मदीना की वो बात।
मदीने में रगे सुर कचो आहे तव्हांजो चाहे वठ भी आहे बच्चा, लेकिन ज़बरदस्ती ना, गले में उहा क्वालिटी हुजे उहा जगह वठ भी आहे। मतिलबु चवण जो तव्हां ईअं पोइ फील थिए त तव्हां जहिड़ो कयोसि था, ज़बरदस्ती उहा शइ करणु था चाहियो जेका शइ तव्हांजे गले मां कुछ और है, कुछ ॿियो आहे जेको ॿियो कुझु तव्हांजो आहे गलो त आहे उन गले जे टाइप जो पढ़ो, जेको तव्हांजो गलो आहे उन गले हेजिटेट जे न टाइप थियो जो। बीइंग अ सिर्फ़ु फ्रेंड थल पढ़ो असां सम्झूं। रसूल अमीन खातमुल मुरसलीन तुझे सा कोई नहीं, तुझसा कोई नहीं है रसूल अमीन। दस्ते कुदरत ने सा बनाया तुझे, जुमला साफ से खुद सजाया तुझे। अजल के हसीन अबद के हसीन तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं है रसूल अमीन। माशाल्लाह ही राग भैरवी आहे, ठीकु आहे भाउ, तो सही आहे। बहरहाल सदा सुहागण रागा भैरवी, इन में त तूं असांजो दिलि खटे आहे। बहरहाल असां इहो तो में बनिस्बत ॿिया जेके कंटेंट्स उन्हनि जी निस्बत थोरी घटि कमियूं आहिनि, थोरी घटि कोताहियूं आहिनि, लेकिन असां नथा चाहियूं। मां चाहियां थो इंशाल्लाह नेक्स्ट सीज़न में, सीज़न 3 में फुल तयारी सां अच ऐं आवाज़ खे पको करे अचो। तव्हां पंहिंजे लफ़्ज़ात खे जॾहिं तव्हां हिकिड़ो मां तव्हांखे इन फ्यूचर जे बारे में ॿुधायां थो त जॾहिं बि तव्हां परफॉर्मेंस करण जे लाइ बीहो, तव्हां जीअं सरकार जो हमद मुबारक या उहो पंहिंजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नात ख़्वानी तव्हां जेका कयो था, जेका तव्हां सना ॿुधायो था, तव्हां फ़क़ति इहो फील कयो त मुंहिंजी जेका दिलि जे अंदर जी जेका बि यानी की जुस्तजू करे मां जंहिं जॻह ते पहुतो आहियां, उहा जेका शइ मां ॿुधायां थो, जेका शइ मां पढ़ां थो, उन में सचाई हुअणु खपे। सचाई आहे सुर न आहे त सुर न आहे, सचाई न आहे, ईअं त मज़ो न थींदो न। सवली सिंधी में तारुनि सां ॻंढिजी वञे त पोइ वरी मज़ो ॿियो ईंदो आहे। ज़बरदस्ती चाहियूं मज़ो न ॾींदो। ज़बरदस्ती न कयो पंहिंजे हुन सां। तव्हां नेक्स्ट टाइम तव्हां कोशिशि कयो, इनशाला तव्हां सुठो परफॉर्म कंदो। इनशाला असांजी दुआयूं तव्हां सां गॾु आहिनि, परवरदिगार तव्हांखे मंज़िल ॾींदो इनशाला। वरी महिरबानी, सुठी कोशिशि आहे तव्हां उहा कई। हींअर वक़्तु थियो आहे सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2 में, त ॾिसंदा रहो सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2। सना खान मुस्तफा, 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 सना खान मुस्तफा। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीज़न 2 में असांखे तावन हासिल आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। हीउ ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हांजी समातुनि ताईं पहुचाइण जे लाइ असीं कुंड कुर्छ मां ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजे नज़र कयूं था पिया। ॾिसूं त अॼु जो असांजो अॻिलो आवाज़ कहिड़ो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे दा? मोहम्मद अमीन। मोहम्मद अमीन किथां आया आहियो? मीरपुर माथेरो। मीरपुर माथेलो। पहिरियां बि शामिल थिया आहियो कॾहिं प्रोग्राम? जी जी, सीज़न फर्स्ट में हुयासीं। पहिरीं सीज़न में हुया हुआ। ॾिसूं त हींअर तव्हांखे जजिस कहिड़ी मोट ॾियनि था पिया ऐं तव्हां छा ॿुधायो था?
अंगण आयो मिठो मुरसल, अंगण आयो मिठो मुरसल, सजण सरदार बिस्मिल्लाह, सजण सरदार बिस्मिल्लाह, खुदा जो दाद लो दिल पर पिरी पगदार बिस्मिल्लाह, पिरी पगदार बिस्मिल्लाह। न ईसा हो न आदम हो, मोहम्मद मुस्तफ़ा अग में। न ईसा हो न आदम हो, मोहम्मद मुस्तफ़ा अग में। कयाई नूर मां पैदा, कयाई नूर मां पैदा, नबी निर्वार बिस्मिल्लाह, नबी निर्वार बिस्मिल्लाह, खुदा जो दाद लो दिल पर पिरी पगदार बिस्मिल्लाह, पिरी पगदार बिस्मिल्लाह। मोहम्मद अमीन भाई कुछ भी हो, सिर्फ थल कुछ भी हो। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, मैं बेकरार था, मैं बेकरार था, मैं बेकरार था, मेरा करार आप से है। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। माशाल्लाह ज़बरदस्त, तव्हां वेट कयो इंशाल्लाह। इब्लीस जे हिकिड़े इनकार हुनखे शैतान बणाए छॾियो ऐं असीं इंसान हज़ारे गुनाह करण जे बावजूद बि इंसान सर्जूं था पिया। इहो करम नवाज़ी या महिरबानी या बाझ सिर्फ़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे ई आहे। ऐं इन करम नवाज़ीअ खे अगरि शाइरी अंदाज़ में बयानु कजे उनखे सना चइजे थी। ऐं सना जे लाइ ॾिसूं त हींअर असां वटि कहिड़ो कंटेस्टेंट आहे। अस्सलाम वालेकुम। छा नालो बाबा? सादिया अरूज। किथां आया आहियो? रोड़ी खां आया आहियो। पहिरियां कॾहिं शामिल थिया आहियो प्रोग्राम? सीज़न 1 में शामिल हुयो। ॾिसूं था, ॿुधूं था तव्हांखे, ॾिसूं जजिस तव्हांखे छा मोट ॾियनि था। न कहीं से दूर है मंज़िलें, ना कहीं करीब की बात है। जिसे चाहे जैसे नवाज दे, ये दरे हबीब की बात है। वही लामकान
वो नबी है के हैं ये मुकाम, वो खुदा है जिस का मकान नहीं। माशाल्लाह, मरहबा, ज़बरदस्त। माशाल्लाह। सादिया उरूज बच्चा तव्हां कंहिंखां सिखिया वरिती आहे? छा नालो आहे उस्ताद जो? जमशेदुल हक अबू है मेरे। अच्छा, आपके अच्छा, अब्बू हैं जिसने अच्छा, आपको आपके सिखाया, अब्बू हैं। यानी घर की सिक्ख्या है। हाँ, तो माशाल्लाह क्या बात है। वो भी बहुत- आपके साथ इस में आए हैं? ऑडिशन में आए हैं? आए हैं? ऑडिशन में आए हैं लेकिन वो पार्टिसिपेंट नहीं है। नहीं, मैं नहीं, कह रहा हूँ वो तो- आपके साथ ही आए हुए हैं यहाँ जी, पे। जी। अच्छा अच्छा अच्छा, ठीक चलो है। माशाल्लाह, चलिए ठीक है। वेटिंग करें नेक्स्ट। नेक्स्ट राउंड के लिए आप अपनी तैयारी करें। एक आपको सजेशन देना चाहूँगा कि थोड़ा सा ना आप जो थोड़ा सा ऐसे मुझे फील हुआ कि थोड़ा सा हल्का सा थोड़ा सा सुर मिस हो गया, ठीक है? तो आप उस पर थोड़ी सी मेहनत करें नेक्स्ट राउंड के लिए, ठीक है? अल्लाह आपको आपकी मंजिल मकसूद तक पहुँचाए। मैं आपके लिए दुआ गो। माशाल्लाह इहो सिलसिलो जारी आहे। असां ॾिसूं त अॼु जो अॻिलो असांजो कंटेस्टेंट केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। परेशान न थियो, असीं सभु तव्हांखे ॿुधण जे लाइ हिते बीठा आहियूं ऐं तव्हां ॾाढो ख़ूबसूरत ज़ाहिरा इज़हार करण वारा आहियो, सनाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण वारा आहियो, त तव्हांखे एतमाद हुजणु खपे, ठीकु आहे? किथां आया आहियो? खैरपुर मीरस खां। खैरपुर मीरस खां, मुंहिंजो शहर आहे। केरु आहियो पाण? अबड़ो। नालो छा आहे? हबीबुर रहमान अबड़ो। हबीबुर रहमान। तयारी मुकमिल आहे? ॾिसूं था तव्हांजी तयारी कीअं आहे। असांजो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है। असांजो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है। सब नबियन जो सरदार बिया, सजे आलम जो सीगार बिया। ओहो अल्लाह जो प्यारो हबीबे के बेरिया है। ओहो अल्लाह जो प्यारो हबीबे के बेरिया है। असांजो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है। जेते पत्थर बि कलमोहा पढ़दा, ऐं वण बि झुकी हा सलाम कंदा। जेते पत्थर बि कलमोहा पढ़दा, ऐं वण बि झुकी हा सलाम कंदा। सुञा तो जानवरन बि हो त सुहिणो पेशवा है। सुञा तो जानवरन बि हो त सुहिणो पेशवा है। असांजो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है। सब नबियन जो सरदार बिया, सॼे आलम जो सीगार बिया। ओहो अल्लाह जो प्यारो हबीबे के बेरिया है। असांजो रहनुमा रहबर मोहम्मद माशाल्लाह, जी जजेस, छा चवणु चाहींदो तव्हां? माशाल्लाह। थोरो तव्हांजो तमामु बहितरीनु आवाज़ जो, लेकिन गले में उहे जायूं न आहिनि जेके वठणु घुरिजनि। थोरो तव्हांजो परफेक्ट आहे, लेकिन जायूं हुजनि न, जिते जिते जॻह आहे उहा जॻह पुर करणु घुरिजे। जेकी जेकी जॻह लॻंदी आहे उहा जॻह भरणु घुरिजे। उहा ख़ाल आहे बिल्कुलु सफ़ा। ऐं इन स्टाइल में पहिरें काफ़ी 2 खां 3 नातिक़ ख़ान असां वटि सिलेक्टर आहिनि। सो इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर। आगा साहब, मूंखे वणियो, पर साईं जन जेका ॻाल्हि कई, मां साईं जन सां सहमत बि आहियां। बहरहाल तव्हां नेक्स्ट राउंड जे लाइ तयारी कयो। तव्हांजो आवाज़ु बहितरीनु आहे, पर पको थी करे अचो। पंहिंजे आवाज़ में थोरी जेको तव्हांजो कड़को आहे न, उहो कड़को नथो ॿुधण में अचे। रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है। असांजो रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है।